अच्छा हाणे पाण पढ़दासीं विरासत वारी ख़ासियत यानी कि डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी। हाणे जे नाले मुज़ाहिरा त विराहे करे असां ज़र्ब कंदा आहियूं। हाणे हे जोड़ जे लिहाज़ खां बि थींदी आहे, ज़र्ब जे लिहाज़ खां बि। हाणे इहा अणपूरनि में बेसिकली आयल आहे तव्हांजे सिलेबस में, पर पहिरियों असां पूरनि अददनि में सिखंदासीं, छो जो पूरनि अददनि में सम्झणु आसान हूंदो आहे, पोइ पाण अणपूरनि ते वेंदासीं। मिसाल वठूं था पिया, हे असांजो दर्जो आहे, ठीकु आहे, हिकु दर्जो इहो आहे। ॾिंगी जो मतिलबु हूंदो आहे ज़र्ब, ठीकु आहे। ॾिंगी जो मतिलबु हमेशह छा हूंदो आहे? ज़र्ब हूंदी आहे। अच्छा ॿियो वरी इहो साॻियो दर्जो हिन तरीक़े सां लिखूं था पिया। हाणे तव्हां ॾिसंदो हिननि ॿिन्हिनि में फ़र्क़ु आहे। ॾिंगी जो मतिलबु ज़र्ब आहे, त पोइ चवंदासीं हिन में ऐं हिन में फ़र्क़ु छा थियो? हाणे इन में फ़र्क़ु इहो आहे, जेको हे ॿ आहे इहो सिर्फ़ु टिनि सां ज़र्ब थिए थो पियो, चइनि सां हिन जो कोई बि तालुक़ु नाहे, ठीकु आहे। ऐं जॾहिं ॾिंगी जे ॿाहिरों को अंग पियो हूंदो आहे न, हाणे ॾिंगी जो मक़सदु छा हूंदो आहे? जेकॾहिं ज़र्ब सां असां मसइलो हल थी सघे थो, असां ॾिंगी छो ॾींदा आहियूं? ॾिंगी उते ॾींदा आहियूं जिते असांखे ॿाहिरियों अंगु सभिनि सां ज़र्ब करणो हुजे। हाणे इन जो मतिलबु इहो आहे त हिन ॿिनि ते सिर्फ़ु टिनि जो हक़ु न आहे। जीअं हिते सिर्फ़ु ॿिनि ते कंहिंजो हक़ु हुयो? सिर्फ़ु टिनि जो। हिते ॿिनि ते कंहिंजो हक़ु आहे? टिनि जो बि हक़ु आहे, चइनि जो बि। इन जो मतिलबु आहे ॿ जेको आहे सो उहो टिनि सां बि मल्टीप्लाए थींदो, अहिड़े तरीक़े सां चइनि सां बि मल्टीप्लाए थींदो, ठीकु आहे। हाणे ॾिसो छा थींदो। असां पहिरियों मिसाल हिनखे कीअं सॉल्व कंदासीं? 3 + 4। हाणे हिनखे बेसिकली सॉल्व करण जा ॿ तरीक़ा आहिनि। असां बराबरि जे ॿिनि पासनि ॾों ॿिनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सॉल्व कंदा आहियूं। इनखे चइबो आहे डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी। ॾिसो कीअं थींदो आहे, तव्हांखे मां सम्झायां थो, ठीकु आहे। हाणे हे तव्हांखे सम्झाइण जे लाइ एग्ज़ाम्पल ॾिनो, त हे असां जेकॾहिं ॾिंगी जो मतिलबु ज़र्ब आहे त हीअं छो न लिखंदा आहियूं? जेकॾहिं हीअं लिखंदासीं त ॿ सिर्फ़ु टिनि सां ज़र्ब थींदो। जेकॾहिं असांखे चइनि सां बि ज़र्ब करिणो आहे, टिनि सां बि, त पोइ असां छा कंदासीं? ॿिनि खे ॾिंगी जे ॿाहिरों रखंदासीं। पहिरियों हिन टाइप जा हल कीअं कंदा आहिनि उहे सिखो, त पोइ पाण हिन डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी ते अचूं था। ॾिसो मिसाल हीअं हूंदो 3 + 4 + 2। हाणे इन जो मतिलबु छा आहे? ॾिंगी जो मतिलबु त ज़र्ब आहे, पर छा ॿ सिर्फ़ु टिनि सां ज़र्ब थींदो? बिट्रिक 6 न, इहो ॿ जेको आहे सो टिनि सां बि ज़र्ब थींदो, चइनि सां बि ऐं ॿिनि सां बि, सभिनि सां ज़र्ब थींदो। ॾिसो 1 बाय 1 कयूं था। पहिरियों छा कंदासीं? ॿिनि खे टिनि सां ज़र्ब कंदासीं, बिट्रिक 6। वरी ॿिनि खे चइनि सां कंहिं ज़र्ब कंदासीं, 4 × 8। वरी ॿिनि खे कंहिंसां ज़र्ब कंदासीं? ॿिनि सां, 1 × 2 = 4। ॾिसो टिनि सां 1 बाय 1 या अलॻि अलॻि सां ज़र्ब करे वियासीं। हाणे छा कंदासीं? हाणे आख़िर में जोड़ छॾाईंदासीं। यानी पहिरियों असां छा छॾाईसीं? ज़र्ब, ऐं बाद में छा छॾाईंदासीं? जोड़ छॾाईंदासीं, ठीकु आहे। हाणे ॾिसो 6 ऐं 8 घणा थी वेंदा? 14, 14 ऐं 4, इन जो जवाबु अची वियो 18, ठीकु थी वियो। इहो ॾिंगी खे छॾाइण जो तरीक़ो हुयो। हिते छा कंदासीं? बिट्रिक 6, 4 × 8, 8 ऐं 6 घणा थी वेंदा? 14 थी वेंदा, ठीकु आहे। ॾिंगी जे ॿाहिरों जेको पियो हूंदो, अंदरि सभिनी सां मल्टीप्लाए करे वेंदासीं 1 बाय 1, आख़िर में जोड़ कंदासीं। इहो हुयो सॉल्व करण जो तरीक़ो। हाणे अचूं था पिया त हे तरीक़ो, अच्छा हिकिड़ो तरीक़ो इहो हूंदो आहे। ॿियो तरीक़ो इहो हूंदो आहे त अॻ में ॾिंगी छॾायो, यानी ज़र्ब बाद में कयो। जीअं हिन में असां पहिरियों छा कईसीं? ज़र्ब। ॿिए नंबर ते छा कईसीं? जोड़। ॿियो तरीक़ो वरी हिनखे सॉल्व करण जो इहो हूंदो आहे त अॻ में ॾिंगी छॾायो, ॿ ॿाहिरों साॻियो पियो हुजे। हाणे बजाए हिन ते जो असां टिनि सां अलॻि अलॻि ज़र्ब करे वञूं, असां छा कंदासीं? हिकु दफ़ो उन्हनि खे गॾु करे पोइ हिकु दफ़ो ई ज़र्ब कंदासीं, ठीकु आहे। हाणे हिन मां तव्हांखे एग्ज़ाम्पल मां क्लियर थी वेंदो। ॾिसो हाणे हिन पासे ॾों असां साॻिए तरीक़े सां छॾाईंदासीं, जेको हे तरीक़ो हुयो। हिन पासे ॾों असां छा कंदासीं? हिननि खे पहिरियों जोड़ कंदासीं, 4 ऐं 3 = 7। हाणे ॾिसो ॾिंगी जे अंदरि हिकिड़ो अंगु बचियो न, हाणे हिनखे ॿाहिरि ज़र्ब कंदासीं। इन जो मतिलबु आहे हाणे असां हिनखे हीअं लिखी सघूं था, छाजे करे? छो जो हिकिड़ो अंगु बचियो आहे, ठीकु आहे। जेकॾहिं घणा अंग हुजनि हा, जेकॾहिं असां हिते ॾिंगी हटाए ज़र्ब ॾींदासीं त पोइ ॿ सिर्फ़ु टिनि सां ज़र्ब थिया, पर हाणे जेको आहे सो छो जो हिकिड़ो अंगु बचियो आहे, हाणे असां ज़र्ब कंदासीं 7 × 14। हाणे छा कयोसीं? हितां हिते अॻ में छॾाईसीं पहिरें नंबर ते जोड़, या ईअं खणी चऊं त अॻ में ॾिंगी हल कईसीं, ऐं उनखां पोइ असां छा छॾाईसीं? ज़र्ब छॾाईसीं। हिन पासे ॾों असां उबतो कमु कंदासीं। पहिरियों असां ज़र्ब छॾाईंदासीं, ठीकु आहे, पोइ ॿिए नंबर ते आख़िर में जोड़ कंदासीं। कीअं? ॾिसो अॻ में हिननि खे जोड़ करे 7 खे 2 सां न, बल्कि 2 खे 3 सां ज़र्ब ऐं 2 खे 4 सां विराए करे ज़र्ब कंदासीं। जेका हिन प्रॉपर्टी जो नालो आहे छा? विरासत वारी ख़ासियत, यानी विराए करे। विराइण जो मतिलबु आहे अलॻि अलॻि। हाणे ॾिसो बिट्रिक 6, वरी हाणे 2 खे 4 सां ज़र्ब कंदासीं, 4 × 8, ठीकु आहे। हाणे पाण जोड़ छॾाईंदासीं। हाणे 6 ऐं 8 घणो थी वेंदो? 14 थी वेंदो, ठीकु आहे। ॾिसो जवाबु साॻियो आयो आहे। विरासत वारी ख़ासियत चए थी त जेकॾहिं तव्हां पहिरियों ॾिंगी छॾाए करे, यानी उन में जोड़ करे पोइ ज़र्ब कंदव, या अॻ में ज़र्ब करे 1 बाय 1 ऐं पोइ जोड़ कंदव, तव्हांजो जवाबु हमेशह छा ईंदो? साॻियो ईंदो। इनखे चइबो आहे विरासत वारी ख़ासियत, ठीकु आहे। आई होप तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, पोइ तव्हांजो बिल्कुलु क्लियर थी वेंदो। ॾिसो साॻियो ई दर्जो असां रखंदासीं 5 + 3। हिन पासे ॾों बि छा रखंदासीं? 2 × 5 + 3, ठीकु आहे। तरीक़ा 2, हेॾे छा कंदासीं? अॻ में जोड़, ऐं हिन पासे ॾे अॻ में छा कंदासीं? ज़र्ब कंदासीं। सिर्फ़ु इहो फ़र्क़ु हूंदो आहे डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी में। इहो चए थो डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी चए थी त इन जो जवाबु साॻियो ईंदो। ॾिसो चेक करे ॾिसूं था पिया। हाणे हेॾे अॻ में जोड़ चयल आहे त इन मतिलबु आहे 2 साॻियो रखंदासीं, हिननि खे अॻ में जोड़ कंदासीं, 5 ऐं 3 = 8। हाणे 8 ऐं 2 खे ज़र्ब कंदासीं, 8 × 16,
ठीकु आहे। हाणे हे पासो असां छॾायोसीं बराबरि जे हिन पासे ॾों। हाणे बराबरि जे हेॾो छा कंदासीं, अॻ में चए थो ज़र्ब जोड़ न छॾायो, अॻ में छा छॾायो ज़र्ब। इन जो मतिलबु आहे ॿिनि खे पंजनि सां ज़र्ब, यानी कि विराए करे ज़र्ब कंदो। ठीकु आहे, विराए माना अलॻि अलॻि, यानी जंहिंजे ॿिनि ते हिकु पंजनि जो बि आहे टिनि जो बि आहे, अलॻि अलॻि ज़र्ब आहे, ऐं ॿिनि खे टिनि सां बि। ॾिसो पहिरियों पंजनि खे ॿिनि सां ज़र्ब कयूं था, 5 × 10, हाणे ॿिनि खे टिनि सां ज़र्ब कंदासीं, 2 × 6, हाणे जोड़ छॾाईंदासीं, 10 × 6 = 16। ॾिसो जवाबु साॻियो अची वियो। ठीकु आहे, इहा आहे विरासत वारी ख़ासियत। कहिड़े लिहाज़ खां, जोड़ जे लिहाज़ खां, छो जो अंदरि जोड़ आहे न। ठीकु आहे, अञा हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, इहो कट जे लिहाज़ खां बि थी सघे थी भई डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी जेको आहे सो जोड़ जे लिहाज़ खां, या जेको आहे सो डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी ऑफ एडिशन, ऐं डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी ऑफ सब्ट्रैक्शन यानी कट जी बि थींदी आहे। कीअं थींदो आहे, मिसाल वठूं था। ठीकु आहे, हाणे हेॾो बि साॻियो ई दर्जो 8 - 5। ठीकु आहे, हाणे हेॾो छा कंदासीं, अॻ में असां कट छॾाईंदासीं, यानी 3 साॻियो रखंदासीं, 8 मां 5 वेंदा घणा बचंदा, 3। हाणे ज़र्ब छॾाईंदासीं, 3 × 3 = 9। ठीकु थी वियो। हिन पासे ॾों वरी छा कंदासीं, अॻ में ॾिंगी न आहे छॾाइणी, बल्कि अॻ में ॿाहिरियों वांगुरु सभिनि सां ज़र्ब करे वञिणो आहे। 3 खे 8 सां ज़र्ब, 3 खे 5 सां ज़र्ब। ठीकु आहे, हाणे 8 × 24। हाणे ॾिसो विच में प्लस हुई त प्लस रखूं पिया, हाणे माइनस आहे त हिते माइनस रखंदासीं, ऐं 5 खे 3 सां ज़र्ब कंदासीं, 5 × 3 = 15। हाणे कट छॾाईंदासीं, 24 मां 15 वेंदा घणा बचंदा, 9। ॾिसो असांजो ॿिन्हिनि पासनि ते जवाबु साॻियो आहे, यानी तरीक़ो असां जेको बि अडॉप्ट कयूं, अॻ में ॾिंगी छॾाए उनखां पोइ ॿाहिरि ज़र्ब कयूं, या अॻ में ज़र्ब करे पोइ असां जोड़ कट कयूं, जवाबु असांजो छा ईंदो, साॻियो ईंदो। इनखे छा चइबो आहे, विरासत वारी ख़ासियत या डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी विद रिस्पेक्ट टू एडिशन या सब्ट्रैक्शन। हे एडिशन वारी, छो जो विच में ॾिसो जोड़ हुई, ऐं जेकॾहिं विच में कट हूंदी छा चवंदासीं, विरासत वारी ख़ासियत कट जे लिहाज़ खां। इहो तव्हांखे पेपरनि में ॾेई सघनि था पिया, तव्हांखे हीअं ॾींदा, तव्हांखे चवंदा ॿुधायो इहा कहिड़ी ख़ासियत आहे। ठीकु आहे, जिते तव्हांजी प्रैक्टिस थियल हूंदी त पोइ तव्हांखे बिल्कुलु ईज़ी लॻंदी। हाणे हिकु ॿ प्रैक्टिस क्वेश्चन ॾियांव थो, इहे मूंखे सॉल्व करे ॾेखारियो। इनफैक्ट इहे जेके आहिनि सो हाणे तव्हांजो होमवर्क अथव, इहे पाण सुभाणे चेक कंदासीं। यानी अणपूरनि वारो जेको मां तव्हांखे प्रैक्टिस क्वेश्चन मोकिलिया, 3 अणपूरनि जी नंढ वॾाई तरतीब, वॾ नंढाई तरतीब, पोइ वरी चइनि जी हुई, इहे बि तव्हांजो होमवर्क आहे, ऐं हे बि तव्हांजो होमवर्क आहे। थैंक यू सो मच, गुड नाइट। अच्छा, ऐं काफ़ी दोस्त चवनि था पिया, जेके इनबॉक्स में मैसेज कनि था पिया त सर जेको आहे सो जेके ॿिया टीचर्स हुया उनजो टीचिंग वे मतिलबु उनखे स्किल्स त हुया, पर टेक्निकल इशूज़ आहे। मां तव्हांखे ऑलरेडी ॿुधाया हुआ त इहे थोरा प्रॉब्लम्स आहिनि। जीअं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पहिरियों दफ़ो आहे न, मां जॾहिं पहिरियों लेक्चर रिकॉर्ड कयां पियो, शायदि एतिरो बहितर न हूंदो, ऐं मूंखे 2 या 3 महीना थी विया आहिनि, थोरो एक्सपीरियंस थी वियो आहे। सो हुनजो पहिरियों जेको आहे सो लेक्चर हुयो। सुभाणे को इंशाल्लाह वाइट पेजिस बि हूंदा, मार्कर बि अहिड़ियूं ब्लू ऐं जेको आहे सो ब्लैक यूज़ थींदियूं, अखर बि थोरा वॾा हूंदा जीअं तव्हांखे यूज़ जेको आहे सो सम्झ में अचे, ऐं जेको आहे सो आवाज़ वग़ैरह शोर वग़ैरह जे लाइ बि इंशाल्लाह कोशिशि कंदा त न हुजे। ठीकु आहे, 5 ॾींहं पेशेंटली उन्हनि खे ऑब्ज़र्व कयो। 5 ॾींहंनि खां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे डिसीजन तव्हांखे ई करिणो आहे त तव्हां सभु सब्जेक्ट या कहिड़ा सब्जेक्ट पढ़णु चाहियो था, कहिड़ा न, पर टीचर्स खे प्रॉपर टाइम ॾियो त जीअं उहो पंहिंजा स्किल्स तव्हांखे शो करे सघनि। थैंक यू सो मच।